अस्सलामुअलैकुम नाज़रीन, KTN न्यूज़ सां गॾु आहियां सुधीर जलमाणी। अस्सलाम वालेकुम। जीअं त नाज़रीन, जीअं त सिंध गवर्नमेंट अॼु ताईं बि को बि इशू कोन खयो आहे। नाज़रीन, 150 खां वधीक माण्हू कुता खाई आहिनि। का ॻाल्हि ई कान्हे का। सिंध गवर्नमेंट माल वठी पत कुतनि खे छॾे न 8 ॾींहं कुता पकिड़े पोइ ख़तम थी वई कहाणी। जीअं त ॿिए शहर खैरपुर में पाण में भत ते माण्हू विड़ी पिया, जंहिंजे नतीजे में हिकु भाउ ऐं हिकु सोट खे प्लेट तां ज़ख़्मी करे विधो, जंहिंजे नतीजे में गॾे माइटनि 2 खिरातूं करे छॾियूं। ऐं जंहिंजे असां वरी इन जे नतीजे में घर में ॿी न्यूज़, घर में हिकु ॾेराणीअ ॿी ॾेराणीअ जो क्रीम फेरल बि खयों, जंहिंजे नतीजे में पाण में विड़ी पियूं। हिकु पोड़ी ससु खे सायो करे धप हणी मारे थो।